गैस जो बोरान खत्म कयो वञे। गैस जो बोरान खत्म कयो वञे। अच्छा असां अहमद अली कॉलोनी जा पुराना रवासी आहियूं। असांखे 6 महीननि खां गैस बंदि आहे मुकमिल तौर। छाजे करे गैस बंदि? लाइन जेकी आहे उहा साईं गरी वई आहे सफ़ा मुकमिल। लाइन खे 25 साल अहिड़ी शिकायत ऑफिस में वई कई आहे साईं। इनखे 6 महीना थिया आहिनि। उन्हनि खे हींअर ॿोॾा आया आहियूं। ऑफिस वारा छा था चवनि? ऑफिस वारा चवनि था अॼु थींदो सुभाणे थींदो। इनखे केतिरो टाइम थी वियो? इनखे साईं 6 महीना थी विया आहिनि अञा मथे। 6 महीननि में ऑफिसर को बि न आयो आयो आहे साईं। हिते ईंदा आहिनि ॾिसी वरी 5 मिंट गाॾी खे प्रेशर ॾेई हलाईंदा आहिनि। ऐं असां तव्हांखे हींअर ही बिल ॾसियूं था जेको पेड थियल आहे। गैस न हुअण खां बैदि में बि असांजो बिल पेड आहे। बिल प्यारियल आहिनि बिल्कुलु। गैस आहे बि कोन पोइ बि बिल प्यारियल आहिनि। हीअ असां वटि आहिनि बिल्कुलु मौजूदु। तव्हां हिन जी तस्वीर कढी सघो था। जेॾी महिल गैस खोलियूं था असां तव्हां हींअर असां सां रलिजी हलो। तव्हां साफ़ थी आहियो निमाईंदा आहियो त गैस मां अंदरां चुल्हनि मां पाणी। तव्हांजो मुतालबो छा आहे? हाणे असांजो मुतालबो आहे त असांखे नई लाइन विछाए ॾिनी वञे। असांजी गैस बहाल थिए। अहिड़े बाबरकत महीने रमज़ान शरीफ़ में असां वटि गैस नथी अचे साईं। असां आला इख्तियारनि खां MD साहब खां मुतालबो था कयूं त असांखे वफ़ाक़ी मिनिस्टर खां मुतालबो था कयूं त असांखे गैस जी बहाली कई वञे। ॿियो असांजो को बि मसइलो न आहे। सभु शहरी भाड़े जा सॼो महीनो असां रमज़ान शरीफ़ जो तमामु ॾुखियाईअ में गुज़ारियो आहे। 25 साल थिया आहिनि। माना असां वटि मुकमिल तौर ते उहा लाइन गरी वई आहे। जेॾी महिल चऊं था त चए थो साईं लाइन कोन्हे। केॾी महिल चए थो त हे कोन्हे। मक़सदु हुननि जो इहो आहे त असांखे रिश्वत ॾियनि पाइप वठी ॾियनि पोइ असां जी नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाइणु वञा त मेयर शहर जे अहमद अली कॉलोनी जे रहवासियुनि जो सुई गैस न हुजण ऐं मीटरनि ऐं लाइन में पाणी पवण ख़िलाफ़ कॉलोनियुनि जे रहवासियुनि इमदाद चांडियो, मुमताज़ जांवरी, अब्दुल वहाब कांदड़ो ऐं गुलाब शबीर विगियो एजाज़ बबर जी अॻुवाणी में मेयर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि चयो त गुज़िरियल 6 महीननि खां असांजी अहमद अली कॉलोनी में गैस न आहे। गैस जे लाइननि ऐं मीटरनि में पाणी भरिजी वियो आहे। बार बार गैस ऑफिसरनि में शिकायतूं कयूं आहिनि पर उतां जे इंतिज़ामिया के बि क़दम न आहिनि खयां। हिननि चयो त गैस न हुजण बावजूदि बि गैस जा बिल अची रहिया आहिनि जेके असीं अदा कंदा आहियूं। हिननि चयो त गैस न हुजण सबबि असीं पंहिंजे घरनि में काठियुनि ऐं छेणनि ॿारण ते मजबूर आहियूं। हिननि MD गैस कंपनी खां मुतालबो कयो त असांजी कॉलोनी जे सार लही असांखे गैस फ़राहम कयो वञे। कैमरामैन दीदार मैसर सां गॾु रिपोर्टर अब्दुल वहीद मैसर, सोच TV न्यूज़ मेहर।